वठी हलो चूंड के में वठी हलो खोड़ी दरते मुझा न प्या लुढ़क बिहन डाडा उदम गिर मुखे याद प्याचन। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चुंडके में खबर ॾींदा हलूं त चुंडके में गुरु पदमगिर जी मड़ी में साईं उधमगिर जी पहिरीं वरसी अक़ीदे एहतराम सां मल्हाई वई, जंहिंमें पाकिस्तान समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल यात्रियुनि मड़ी में अची पंहिंजी मज़हबी इबादत कई, जॾहिं त आयल यात्रियुनि खे भगत जयपाल गुरु उधमगिर जी महिमा ॿुधाए झुमाए छॾियो। इन मौके ते आयल यात्रियुनि जो चवण है त गुरु उधमगिर खे विछड़े वेल खे 1 साल थी वियो है। उधमगिर निमाणी तबियत फ़क़ीरानी वेस में हूंदो, मालिक जो ज़िक्र कंदो, असांखे भी संदसि ॾसियल राह ते हलण घुर्जे ऐं पंहिंजी आख़िरत संवारण घुर्जे। इन मौके ते यात्रियुनि मज़हबी इबादत में पाकिस्तान जी खुशहाली ऐं तरक्की जे लाइ ख़सूसी दुआऊं घुरियूं वयूं। जश्न आज़ादी के पुरमुसरत मौके ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 828।